अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर सीरिया मेरान टीवी न्यूज़ यहाँ सारा ज़मीर सबका में एक नज़र ख़ास ख़बरों थे। मुल्क अंदर कोरोना वायरस वेगे 59 मरीज़न दम ॾेई छॾियो। हुतियुनि जो अंग वधी 10,409 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1947 नवां केस आहिनि। मुतासिरनि जो मजमूई अंग वधी 4,90,476 ताईं पहुची वियो। NCOC मूजिब फाल केसनि जो अंग 65,707 आहे। कोरोना जे 2,219 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी आहे। जो आपकी तकलीफ है वो मेरी है, क्योंकि मैंने कहा कि मैं दो हूं, मैं एक नहीं हूं। एक इस जिस्म में, इस खून में, इस बुत में खड़ा हूं। दूसरा आपके रूह में, आपके जिस्म में, आपके बुत में मैं खड़ा हूं। मुल्क जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 93वीं सालगिरह मल्हाई पई वञे। आर्ट्स काउंसिल लाड़काणे में सालगिरह जी मुख्य तक़रीब थींदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क में जमहूरियत लाइ जदोजहद जो बुनियाद विधो ऐं मुल्क खे एटमी ताक़त बणायो। शहीद भुट्टो सियासी सिफारती तदब्बुर ज़रिए दुश्मन मुल्क खां 90,000 कैदी आज़ाद कराया। को बि पाकिस्तानी संदसि ख़िदमतुनि खे विसारे नथो सघे। नवाब शाहबाज सां कारे इल्ज़ाम हेठि पीउ हथां छुरियुनि जा वार करे थियो क़तल। सुई केस स्टाबर्ट सरवर भट्टी पंहिंजी धीउ फरज़ाना खे क़तल कयो। डी सेक्शन पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। मिठी में एसआई गुल मोहम्मद सांद जे घर मां नौजवान नूंगर ऐं संदसि साली भविका मेघवाड़ जा फाहो ॾिनल लाश मिलण वारो वाक़ियो अञा गुझारत बणियल। वारसनि जो वाक़िए जो केस दाख़िल न करण ख़िलाफ़ 3 ॾींहं बि थाणे आॾो धरणो जारी। मुज़ाहिरनि ऐं SSP सरदार हसन न्याज़ी विच में ॻाल्हियूं नाकाम। वारसनि जो चवणु आहे त पुलिस पंहिंजे पटी भाई खे बचाइण लाइ मक़तूलनि जा खून लोढ़णु चाहे थी। वाक़िए जो केस दाख़िल थियण ताईं धरणो जारी रहंदो।